बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गीअ जो सीने वारो टुकड़ो खणी उन जूं नंढियूं नंढियूं चोकुंडियूं ॿूटियूं कटींदासूं। अहिड़ी तरह मुर्गीअ जा जेके जेरा आहिनि उन्हनि खे बि असां टुकरनि नंढनि में कटींदासूं। पोइ इहे जेरा मुर्गीअ जा ऐं मुर्गीअ जूं ॿूटियूं हिकु थांव में विझी कंहिं प्याले में या बाउल में उन में शामिलु कंदासूं लूणु। पोइ हिकु प्याली दहीअ में असां टिक्का मसालो या बारबेक्यू मसालो विझी उहा दही बि हिननि में शामिलु कंदासूं। थोरी थूम कुटियल, थोरी अदरक कुटियल, इहो बि शामिलु करे मिक्स करे इहो मसालो ऐं ॿूटियूं असां तक़रीबन 15 मिंट रखे छॾींदासूं। 15 मिंटनि खां पोइ असां इहे ॿूटियूं काठियूं आहिनि जेके बारबेक्यू स्टिक थींदियूं आहिनि उन्हनि ते लॻाईंदासूं। हिकु ॿूटी मुर्गीअ जी, हिकु टुकड़ो जेरे जो ऐं ॿूटी मुर्गीअ जी ऐं जेरे जो, ईअं विझी स्टिक असां तयारु करे पोइ फ्राई पैन में थोरो तेल विझी इन्हनि सभिनी स्टिक्स खे असां तरे रखंदासूं। जॾहिं सभु स्टिक तरिजी वञनि पोइ असां फ्राई पैन साफ़ु करे उन ई साॻे फ्राई पैन में असां इहे स्टिक विझंदासूं ऐं विच में थोरो स्पेस छॾींदासूं। ऐं जेको असांजो दहीअ वारो मसालो बचियलु हो उहे स्टिक्स हिन फ्राई पैन में विझी मथां उहो दहीअ वारो मसालो लॻाईंदासूं ऐं नंढड़ी वटड़ी रखे उन में ॿरियल टांडो यानी कोयलो रखे उन जो धूंओं लॻाईंदासूं। हाणे कोयलो कढी मथां असां स्टिक खे बारबेक्यू स्टिक खे लॻाईंदासूं लीमो ऐं चाट मसालो। तयारु आहिनि असांजूं जेरा मुर्गीअ जूं